कुछ वक्त खां सोशल मीडिया में ॻाल्हि हली रही आहे हिकिड़ो सम्झो हिकिड़ो कॉन्ट्रोवर्शियल बि थी सघे थो, पर बहरहाल ॻाल्हि हली रही आहे साईं जीएम सैयद जे हवाले सां, मुंहिंजे वालिद पीर अली मोहम्मद राशिदी मरहूम जे हवाले सां साईं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जे बारे में, जो 70 जे इलेक्शन जे पस मंज़र में, यानी 70 जे इलेक्शन जे पहिरें जी ॻाल्हियूं आहिनि, इहे कुझु हलनि था। उन में इहो थियो हो त चवनि था त इहो साईं जीएम सैयद सां भुट्टे साहब जी मीटिंग थी, उन खां पोइ जेको आहे सो भुट्टे साहब हुननि खे ॿियो सीट ॾियण जो कयो हो, पर हुन में मुंहिंजे वालिद साहब इनकार कयो हो त ईअं न थींदो। हक़ीक़त हिन जो उबतड़ आहे, मां छो जो पाण अखियुनि ॾिठो शाहिद आहियां, मां हुते 12-13 सालनि जो हुउसि ऐं उन वक़्तु इलेक्शनियरिंग में बि मां हुउसि, पंहिंजे भाउरनि सां गॾु, मां बाबा सां गॾु हूंदो हुउसि हर वक़्तु। सो इहे जेकी बि ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजे अखियुनि आॾो जेको मूंखे यादि आहे, जेकी शइ आहे मूंखे चङी तरह यादि आहे त इहो भुट्टे साहब बाबा खे नियापो मोकिलियो हो कोटड़ी में, जिथे असांजो इलेक्शनियरिंग हलियो पिए, उते असां लतीफ़ाबाद नंबर 5 में असांजो इलेक्शन कैंप ऑफिस हो। सो इहो मूंखे चिटी तरह ख़बर न आहे, यादि न आहे नवंबर या दिसंबर जो हुयो इहो, इहो जनवरी या फेबररी जो हुयो इहो इलेक्शन जे पहिरें जी ॻाल्हि। सो मूंखे यादि आहे चङी तरह त बाबा चयो असांखे, जीअं असां कोटड़ी मां वापसि पहुतासीं शाम जो, त इहो फ़ोन को आयो हो अॻुवाटी, हो बाबा ॻाल्हायो कंहिंसां, मां त ॿाहिरि हुउसि, पोइ ओचितो बाबा अची ॿाहिरि वेठो ऐं उते ॿिया बि बाबा जा दोस्त हुया वेठा, मां बि हुउसि, त मूंखे चयईं अबा ट्रपड़ वेड़ हलूं था कराची, सुबुह असांखे भुट्टे साहब सां मिलणो आहे 70 क्लिफ्टन में। त मुंहिंजो भाउ जमाल गाॾी हलाईंदो हो बाबा जो, असांजो हुई उन वक़्तु क्राइसलर गाॾी, त मां बि सामान वेड़े जेको आहे सो ॿधुसि, छो जो बाबा जो कुतो हूंदो हो पैची, जंहिंजे लाइ भुट्टे साहब चवंदो हो त राशिदी खां घटि राशिदी जे कुते खां वधीक डपु कयो। सो ख़ैर उहो उनखे असां हलियासीं कराची, सिधो वञी 70 क्लिफ्टन पहुतासीं। मां सम्झां थो 11-12 जो टाइम हूंदो। असां 6-7 बजे निकिता हुआसीं हैदराबाद मां। उन वक़्तु सुपर हाईवे अञा उन ईअं वॾी कोन हुई, पर वरी बि माण्हू वक़्तु थिए वियो, 2-3 कलाक लॻा असांखे पहुतासीं। सो असां ॿई ॿार गाॾी में हुआसीं, बाबा वियो, भुट्टे साहब अची रिसीव कयो बाबा खे, असांखे पोइ गार्डन में विहारियऊं, पाण अंदरि वेठा ॻाल्हायूं को कलाक ॾेढ ॻाल्हाए करे जॾहिं बाबा साईं ॿाहिरि निकितो, भुट्टे साहब अची छॾियो बाबा खे गाॾी, मूंखे चई तूं त रास्कल थी पियो आहीं, वॾो ॾिठईं न, मां त जॾहिं जाओसि फिलिपीन में त भुट्टो साहब पाण उते आया हुआ उन ख़ासि उन वक़्तु। सो मूंखे चई यू बिकम अ रास्कल, मां खिलियो मां। ख़ैर असां जॾहिं निकितासीं गाॾी मां त बाबा जमाल खे चयो बा भुट्टो साहब जीएम सैयद खे सीट ऑफर थो करे ठटे जो, ऐं चए थो त साईं इहो मलिक सिकंदर लाइ ही सीट छॾे उते ठटे जो सीट अनअपोज़ ॾियूं था, ऐं जेकॾहिं हे राज़ी आहे त हीअ जेको जंहिं सीट ते तूं बीठो आहीं तूं अनअपोज़ड अची वेंदे, तोखे असां ॿिन्ही सीटनि खे इहे ॾियूं था। सो जमाल चयो त बाबा इहो त तमामु सुठो थियो। बाबा चयो त हाणे इहो साईं जीएम सैयद ते आहे, उहो मञे थो त ठीकु आहे, मां बि हुन जे करे बीठो आहियां, मूंखे को शौक़ु कोन्हे बीहण जो। सो इहो मुंहिंजे साम्हूं बाबा ॻाल्हि कई। पोइ साईं हैदराबाद वियासीं, पोइ शाम जो बाबा फ़ोन कयो, जीअं पहुतो त साईं जीएम सैयद खे फ़ोन कयईं, साईं जीएम सैयद चयो त हा तूं अचु, अॼु राति ई अचु। सो असां शाम जो पोइ वरी निकितासीं सन लाइ, राति जो वञी पहुतासीं मानी जे टाइम ते, त उते वेठासीं। पोइ बाबा साईं जीएम सैयद पाण में अलॻि ॻाल्हायो, असांजे साम्हूं न ॻाल्हाईं। बाबा ॿुधायोसि तो शायदि जेको पोइ ॻाल्हि कई। सो उन वक़्तु साईं जीएम सैयद सां गॾु लाज़मन जीएस सिंध जा वर्कर बि हुया सभु, उन में प्रोमिनेंट 2 ॼणा हुया। हिकिड़ो नवाब यूसुफ तालपुर, जेको नवाब पोइ थियो, पहिरियों त हुते यूसुफ तालपुर एज़ अ स्टूडेंट लीडर सुञाणबो, ऐं ॿियो साईं इक़बाल तरीन साहिबु, जेको हाणे अमेरिका में आहे।
इहे ॿ हुया। ऐं इक़बाल तरीन ख़ासि करके बाबा खे तमामु ईवल जीनियस चवंदो हो, त ईवल जीनियस आहे, इहो इन ते भरोसो न कयो। उहो उन्हनि जो थोरो हॉस्टिलिटी हुयो, पर बार ख़ैर उन ते कंहिंखे जो फ़िक्रु कोन हो। बहरहाल इहो बाबा जी एम सैयद खे इहो भुट्टे साहिब जो ऑफर ॾिनो। एम सैयद चयो ठीकु आहे, मां सोचे ॿुधायां थो। साईं हमेशह सोचे सम्झे ॻाल्हि कंदो, उहो फ़ौरन इम्पल्सिव न थींदो उन मामले में, छो जो इहा वॾी ॻाल्हि हुई, छो जो ही असुलु साईं जो सीट हुयो ऐं इहो छॾणु ऐं शायदि ठटे जो वञणु अलाए छा पे सम्झे। बहरहाल चई मां सुबुह तोखे ॿुधाईंदुसि। असां जेको आहे सो राति उते टिकी, सुबुह जो जेको आहे सो मां सम्झां थो सवेरे असां निंड हुआसीं जॾहिं ॻाल्हायूं त बाबा अची उथारियो, चए पुटु हाणे हलो त हैदराबाद हलूं। पोइ असां हैदराबाद जे रस्ते में बाबा ॿुधायो त अबा साईं एम सैयद जो फ़ैसिलो इहो छोकिरनि जे ज़ोर ते, ख़ासि करे नवाब साहब ऐं हिननि जो, उन्हनि चयो त साईं का ज़रूरत कान्हे तव्हांखे भुट्टे साहिब जी महिरबानी वठण लाइ, छो जो तव्हांजो घर जो सीट आहे, तव्हां तमामु सुठे अक्सरियत में खटंदव, तव्हां सिंध जा साईं जीअं सदाईं आहियो। सो इहो राशिदी ईवल जीनियस आहे, इहो को भुट्टे सां गठजोड़ करे थो जंहिंमें तोखे सियासी तौर ते मार ॾींदा। इहा ॻाल्हि बाबा ॿुधायो त इहा एम सैयद जो चवणु आहे साईं जो। सो तंहिं करे उहो हिन सीट ते नथो बीहे, उहो हिते ई मुक़ाबिलो कंदो। सो बाबा जो साईं पोइ हाणे तव्हांजो छा थींदो? चई मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो उहो ई थींदो जेको साईं एम सैयद जो थींदो। खटंदो त मां बि खटंदुसि, हाराईंदो त मां बि हाराईंदुसि, मूंखे को शौक़ु कोन्हे को। पर हाणे पोइ साईं अछा मोटी आयासीं हैदराबाद। पोइ बाबा भुट्टे साहिब खे फ़ोन करे ॿुधाए छॾियो फ़ोन ते। उते त मां पाण ई वेठो हुउसि जॾहिं बाबा फ़ोन कयो। चईं त बाबा साईं एम सैयद नथो मञे, इहो कोन ॿुधाईं त छोरनि जो ज़ोर आहे या फलाणे। चईं साईं एम सैयद कोन थो मञे, आई एम सॉरी, मां उहो करे न सघियुसि। त भुट्टे साहिब कुझु चयो बाबा खे, चई ठीकु आहे बाबा तूं। सो बाबा चयो त बाबा मां पंहिंजे लाइ नथो तोखे सिफ़ारिश कयां, तूं भली साईं अब्दुल्ला शाह खे बिहार त बिहार, मूंखे उहो कोन्हे को, हाणे जेको नसीबु आहे अलाह जे हथ में आहे, जेको बहितरी थींदो। बसि इहो ॻाल्हि थी। भुट्टे साहिब चयो ओके, बसि उहो बंदि थी वई ॻाल्हि। उहो उन खां पोइ इहा सिलसिलो जेको आहे सो थियो, जंहिंमें बाबा वरी बि जेको आहे सो कुझु हज़ारनि में वोट खयो। एम सैयद साईं खे त 425 अलाए 450 वोट मिलिया, जंहिंमें ज़मानत बि ज़ब्त थी वई। इहा हो जीअं सिंध जे छोकिरनि जो कारकर्दगी। पोइ जेको आहे सो बंगाल जो मसइलो शुरू थियो, सम्झो न। उन में उहो याया ख़ान जेको आहे सो उन जो कोशिशि हुयो त बाबा खे ऐं मुंहिंजी वालदा खे इस्तेमालु करे मुजीब खे मञराए त बाबा इहो आज़ादी वारो ऐं इहो ज़ोर आज़माई न करे, छो जो उहो अक्सरियत में अची विया हुआ। हुननि चयो त बाबा असेंबली बंगाल में ढाका में थियणु खपे, उते कयो। याया ख़ान राज़ी हो, पर ॿिया जर्नल जेका हुआ, जेका हिन जे हेठां याया ख़ान जा, उहे राज़ी कोन हुआ। उन्हनि तइ लॻे थो त करे छॾियो हो त हिननि खां बंगालियुनि खां जान छॾाइणो हो, छो जो जनरल मूंखे यादि न मिठाओ या हमीद हो केरु हो, उन स्विट्ज़रलैंड खां में बयानु ॾिनो त हम बंगालियों के नस्ल बदल देंगे।